नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे पीर जे ॻोठ खां ख़बर ॾींदा हलूं त कोट दीनशाह चन्ना मोहल्ला आराई मोहल्ला सूमरा मोहल्ला में 12 ॾींहंनि खां बिजली बंद, अवाम रोडनि ते निकिरी आहे। इन हवाले खां वधीक तफ़सील ॿुधाए रहियो पीर ॻोठ में अवामी न्यूज़ जो रिपोर्टर नौमान अली पंहिंजी इन रिपोर्ट में। जी बिल्कुल, पीर जो ॻोठ कोट दीनशाह चन्ना मोहल्ला आरिजा मोहल्ला सूमरा मोहल्ला में 12 ॾींहंनि खां वठी बिजली जो ट्रांसफार्मर बंदि पियल आहे, ख़राबु थियल आहे ऐं हितां जा जेके रहवासी आहिनि गर्मी खां तंग थी रोडनि ते निकिरी आया आहिनि। ॿार बच्चे एहतिजाजी मुज़ाहिरो कयो त उन्हनि जेको आहे वापडा इंतिज़ामिया खां अपील कई आहे त असांखे फ़ौरन ट्रांसफार्मर ठाराए ॾिनो आहे त जीअं असां सुकून वारो साहु खणी सघूं। लॉकडाउन वारी सूरत हाल आहे, ॿियो वरी हिते गर्मी वारी पोज़ीशन आहे, उन खां बाद में रमज़ान आहे। हितां जा जेके रहवासी सख़्तु तकलीफ़ुनि ऐं ॾुखियाईनि खे मुंझनि पिया। उन्हनि वज़ीर आला सिंध सैयद मुराद अली शाह इमरान ख़ान खां अपील कई आहे, बिजली जे वज़ीर खां अपील कई आहे त असांखे बिजली ठाराए ॾिनी वञे त जीअं असीं सुकून वारी ज़िंदगी गुज़ारे सघूं ऐं रोज़ा बि रखी सघूं। उन खां बाद में असां लॉकडाउन बि मुकमल अंदरि रही सघूं। जी वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।